नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त अथुंगो रोड ते ॿ अणॼातल फोरन अटे जी चक्की मालिक खां हथियारनि जी ज़ोर ते 4.25 लाख रुपया रोक रक़म फुर करी फरार थी विया। चक्की मालिक सुरेश कुमार लोहाणे मूजिब चक्की ते वेठो हो त अचानक ॿ अमर आया। मुंह ते मास्क लॻल हो, हिकिड़े जे हथ में पिस्टल हुई। इन हथियारनि जी ज़ोर ते मूं वटि ऐं तिजोरी में रखियल 4.25 लाख रुपया फुर करे फरार थी विया। राब्ते ते SHO खिपरो ॿुधायो त आऊं मोकल ते घर आहियां, बाक़ी पुलिस खे नाकाबंदी जो चयो है। वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। शीशे में मुरादी रातों के 3.5 लाख हुई भी खाने में 80,000 4.25 लाख अंदाजे में आए पैसा घनी अमरान के बजाय छो अंदर पैसा घनी पैसा पूरे घनी का रवाना मोटरसाइकिल चढ़ी हादसा से भगा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।